खिपरो में चक्की मालकन सरकार पारां मुक़रर अघ ते अटो विकिरो करण बजाय ब्लैक ते अटो 4,400 रुपया फ़ी मण विकिरो करे ग़रीब माण्हुनि खे सरेआम फुरण लॻा। जॾहिं त अटे जे ब्लैक ते थींदड़ विकिरे ख़िलाफ़ जीअ सिंध क़ौमी महासांगढ़ जे सॾ ते आज़ाद कुंभर, सरदार अकबर मरी ऐं ॿियनि जी अॻवाणी में सवे माण्हुनि हथनि में प्ले कार्ड खणी खिपरो जी इंतिज़ामिया ऐं चक्की माफ़िया जे हथरादू अघनि ख़िलाफ़ मेन चौक खिपरो ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते आज़ाद कुंभर, सरदार अकबर मरी ऐं ॿियनि ॿुधायो त खिपरो में चक्की मालकन समेत हर मुनाफ़िक़ोर अवाम खे फुरनि पिया, जॾहिं त हिते जा ऑफिसर ऐं चूंडियल नुमाइंदा गुम आहिनि जेके शहर में निकिरण जी ज़हमत बि नथा कनि। ग़रीब बुख विघे ख़ुदकुशी करण ते मजबूर आहिनि। एहतिजाज कंदड़नि शहीद चौक खां पोइ रैली जी शक्ल में AC जी ऑफिस जे अॻियां पंहिंजो एहतिजाज रिकॉर्ड करायो, जॾहिं त हिन मौक़े ते AC पंहिंजी ऑफिस में मौजूदु न हो। AC जी गैर मौजूदगी सबबि एहतिजाज कंदड़नि AC खिपरो जी ऑफिस जे क्लार्क खे याददाश्तनामो पेश कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।